खबर शामिल की पिया राज़ी देरों में रिपोर्ट अंसार अहमद मेरानी जी जिसकम शहीद बशीर खान मरकजी तरफा ऐलानियल सिंधु दरिया में नवा 6 केनाल कढण वारे मनसूबे खिलाफ 21 फरवरी ते बब्बर लोई बाईपास से लगंदड़ 24 कलाकन वारे धरणे जी राबता मुहिम के सिलसिले में जिसकम शहीद बशीर खान जो मरकजी चीफ ऑर्गेनाइज़र डॉक्टर न्याज़ कलानी फ़कीराबाद में जलसे के ख़िताब कंदे डॉक्टर न्याज़ कलानी मीडिया से ॻाल्हाईंदे चयो तो वफ़ाक़ी सरकार ऐं पंजाब पारां सिंध जो माशी क़तल करण लाइ सिंधु दरिया में 6 केनाल कढण सिंध के बंजर करण जा मनसूबा जोड़िया विया आहिनि। असां अहिड़नि मनसूबनि के रद्द कयूं था जेके सिंध जे वजूद लाइ ख़तरो आहिनि। फ़कीराबाद वासियों अचो त 21 फरवरी ते बब्बर लोई बाईपास ते लगंदड़ धरणे के तारीख़ी बणायूं ऐं वफ़ाक़ के ॿुधायूं त सिंधी क़ौम सां जे तव्हां नाइंसाफ़ियूं बंदि न कयूं वयूं त असां ख़ामोश न रहंदासीं। हिन वधीक चयो त अच्छा डॉक्टर साहब भला ॿियनि पार्टियुनि खे अवां इनवाइट कयो पिया सॼी पार्टी असां सां गॾु आहे, सॼी सिंध असां सां गॾु आहे। तव्हां ॾिसो त तव्हां ॾिसो त सिंध जे कंहिं बि पार्टी जेको आहे शइ जी मुखालफ़त न कई आहे। असां पंहिंजो जीअं सिंध महाज जे चेयरमैन जा साहिब खे दावत ॾेई चुका आहियूं, जंहिं दावत क़बूल कई आहे। असां सिंधु दरिया बचाव कमेटी जे कन्वीनर ऐं SVP जे जेको आहे चेयरमैन साहिबु साईं ज़ैन शाह खे दावत ॾेई चुका